शाह, सचल, सामी सिंध धरतीअ ते त्रिमूर्ति जीअं रहिया आहिनि। हिननि जो जनमु हिक ॿिए जे पोयां सिलसिलेवार थियो आहे। संदन फ़िक्र हर माण्हू लाइ हर मतभेद खां मथां क़ौमी अदावत ऐं समाजी जोड़ जख ऐं हम आहंगी ऐं सहब जो सरमायो आहे। साहित्य प्रेमियुनि खे ॼाण आहे त साहित्य वक़्त जी जुंबिश ऐं जीवत जो अक्स आहे, जनता जे जज़्बनि जी जोड़ आहे। शाह, सचल, सामी पंहिंजे दौर जा अकेला शाइर या गाना साहित्यकार न हुआ। ही टे सिंधी साहित्य जे घणनि ॾींहंनि जे विच में लात ॼियां ॿरिया आहिनि। वक़्त जी तक़ाज़ा जनता जे दॿियल ख़्वाहिशनि ऐं उमंगनि जो इज़हार हुआ। हिननि जी फ़िक्र खे सम्झण लाइ सभ खां पहिरियां इहे सवाल आॾो रखणा पवंदा त उहे कहिड़े दौर जा, कहिड़ी जनता जा फ़र्द हुआ, कहिड़े महासागर जे छोलनि जी अछ हुआ। जॾहिं तसौफ़ ऐं वैदानियत जो सिलसिलो जुड़ियो त क़ौमी वैदानियत जो हिकु ज़बरदस्त महासागर पलटिजी पियो, जंहिं जनता जी जीवत में फेरो आंदो। हिकु अहिड़ी वाइब ॿुधण में आई जा संसार जे साहित्य में पंहिंजो मट पाण हुई। हिन मिटीअ जा इहे महाकवि 17वीं सदी जे आख़िरी ॾहाके 18वीं सदी जे पहिरियनि ॾहाकनि में पैदा थिया। हिन मिटीअ जा उहे साखी ऐं सुगंध शाह, सचल, सामी। लतीफ़ साईं जिन विसाल फरमायो त सामी 12वीं उमिरि में हो। सचल साईं खे लतीफ़ साईं त पाण ई दुआ कई हुई त जो कुनो मुंहुं चाढ़ियो आहे तंहिंजो ढक सचल लाहींदो। लतीफ़ साईं जिन जी नज़र जे सामीअ ते पवे हा त चवनि हा त कुने जो प्रसाद ही बालिक जनता में विरहाईंदो। ही आहिनि सिंध ऐं हिंद जी जागृति जा टे सिंधी मरबी शाइर ऐं औलिया, संत ऐं कवि जिन सिंधी साहित्य सां गॾु संसार लाइ रस ऐं लाभ पंहिंजे कलाम में ओतियो आहे। मिट्टी तंहिंजे मन मूं बि सभाई आस, मूरत महबूबन जी मूरत महबूबन जी ॾिसजे सभ में ख़ास, ॿियो सभु सम्झे नास बिना मूरत हुनजे
पलक थिए न परे परे, पलक थिए न परे परे, सिक तुहें जी सुपरे, पलक थिए न परे परे, पलक थिए न परे। शाइरनि जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई में सिंध जो तोड़े दुनिया जो जौहर ओतियल आहे ऐं संदसि ॿोली सिंध जी मिट्टी पाणी आकाश ऐं धरती जो निज स्वरूप आहे। ज्ञान योग भक्ति ऐं वैराग खां चङी तरह वाक़िफ़ हुया। सचल साईं बि पंहिंजो मटु पाण आहे, जंहिं कामिल चयो त न में आब न में अबर न आफ़ताब, जो सदाई मस्त ऐं अलस्त रहियो। इन्ही सूंह जे दर्शिया में नमूदार थी मुरली वारे लहरे पाईंदड़ सांवरी कृष्ण में, जंहिं मजज़ूब दीन दुनिया जा लाॻापा लाहे छॾिया। कहिड़ो मस्त पिरीअ जे खणी नाज़ मूंखे, विसरियो रोज़ो नाहे याद नमाज़ मूंखे। अहिड़नि हक़ जे हक़दारनि लाइ का बि हद मुक़रर करण वाजिब नाहे। सामीअ जा सलूक त ज़ाहिर ज़हूर कबीर शाह ऐं सचल जे बेतन जी बिरादरी में आहिनि। सिंध हिंद विच में हिकु ॻांढापो आहिनि, जंहिंजे वसीले शिकारपुर जी मढ़ीअ मां बिरहांग पाए अमृतसर जी सोनी दरबार में पहुची सघे थो ऐं कबीर जी काशी ऐं गंगा मां हिकु लहज़े में सखर जे सिंधु ऐं साधन जे आस्थाननि ते रसी सघे थो। सामीअ जे सलूकनि जो जे रस वठणो आहे ऐं सामीअ जेके अवद्या विद्या सतगुरु आज्ञानी मन जो फरणनि पंज वकार वग़ैरह बाबति ॿोलियो आहे। सो जीअं सां ॼणणो आहे त पहिरें शाह सचल तुलसी मीराबाई सूर कबीर मां पाण खे सूंहो करे घटि में घटि के थोरा बेत ऐं सुलूक उचारण घुर्जनि। शाह सचल सामी जे कलाम में ॿिनि धाराउनि जो मिलाप बिल्कुलु पधिरो आहे। सामीअ जे कलाम ते शाह ऐं सचल जे कलाम जो रंग चढ़ियल आहे, छो त तशबीहनि इस्तिलाहनि मुहावरनि ऐं अंदरीन ॻाल्हियुनि में शाह ऐं सचल जो असर वाज़ह नज़र अचे थो। लतीफ़ साईं पंहिंजे कलाम जी परवाह कंदे राग जो मुनज़्ज़िम इदारो जोड़े पंहिंजे कलाम खे न रुगो बचायो संभालियो पर अवाम ताईं बि पहुचायो। सामी पंहिंजे सुलूकनि जी बिल्कुलु परवाह न कई, पर कुदरत खे मंज़ूर न हो त सामीअ जा सुलूक जंहिं मट में पियल हुआ तंहिं मट जे भॼण सां हवा ऐं मिटीअ सां हिकु थी वञनि। पर कुदरत सामीअ जे सलूकनि सां वॾो वड़ कयो। हिकु ॿिए पुठियां बरख सिंधी मौक़िक़नि उन्हनि सलूकनि खे गॾु कयो, सांढियो ऐं हीअं सां हंढायो। हिन वक़्त ताईं 2000 खां मथे सलूक साम्हूं आया आहिनि, जिन में वैदानियत ऐं योग जो वस्तार थियल आहे। सामीअ जे सलूकनि जी ॿोली ऐं बेहक निराली आहे, जिन में वैदानियत ऐं तसौफ़ जा मामरा आयल आहिनि। माया ऐं मथिया, सथ ऐं असथ, जगत ऐं अवद्या, जीव ऐं परहम, आत्मा ऐं परमात्मा, मन ऐं ॿधीअ जा शब्द बि सलूकनि में आयल आहिनि। सामीअ वटि निवड़त आहे ऐं पाण मारण आहे। सामीअ जा लफ़्ज़ ॼण कवायद करे रहिया आहिनि। हर हिकु लफ़्ज़ खे पंहिंजो शान आहे। कहिड़ी न कठोर तपस्या कई हूंदई जो संदसि मन अहिड़ो शीतल, अहिड़ो निर्मल, अहिड़ो अस्तर रहियो जो मंझसि न रहियो ऐश, न ठठ, न शौक़, न ज़ौक़, न कहाणी, न कथा, ऐं अखियुनि हूंदे बि पाण ॿाहिरिन नज़ारनि खे कॾहिं कोन जाचियो। सामीअ जहिड़ो शाइर को मुश्किल ई लभंदो, जंहिं वटि न हुई दरबार, न ढंग, न सांग, न रंग, न एहसास, न उमंग, त बि संदसि शाइरी में
अहिड़ो शान, अहिड़ी फज़ीलत ऐं अहिड़ी का कुवत अथसि, अहिड़ी का कुदरत अथसि जो पढ़ंदड़ या ॿुधंदड़ थकिजे ई नथो। सामीअ वटि के थोरा इश्तारा, के थोरियूं तशबीहूं आहिनि। सामीअ जे सलूकनि में असांजे ज़माने जो बि दर्स कोन्हे। न विज्ञान आहे, न बहस, न कला, न कलूं, पर सिंधी जनता वटि ही सलूक बिल्कुलु क़बूल आहिनि ऐं पंडितनि वटि बि पसंदि आहिनि। इन्हे मां ज़ाहिर आहे त ही सलूक हिकु ऊंच कूटी जे शाइर जी रचना आहिनि। सामीअ जे सलूकनि जो रूप बिल्कुलु सादो आहे, पर अंदरि मणिया अथनि। सामीअ जा लफ़्ज़ सोला पर मधुर आहिनि। सामी जनता जो शाइर आहे, पर वधवाननि ऐं अमीरनि खे रहनुमाई थो ॾे। सामीअ लाइ ग़रीबी गुलज़ार अथई मोचारी मेघो चवे। सामीअ जी ग़रीबी ऐं निवड़त उन्ही करे आहे जो लोकशाही जे ज़माने खां घणो अॻु हू सची लोकशाही जो क़ाइल हो। सामी दुनिया जा ॿाहिरियां तह चीरे अंदरे रास खे परोड़े ॿुधायो त बरहम बिना ॿियो कुझु बि नाहे। ही जगत मथिया आहे, माया जे भरम करे ई मां ऐं तू जो भेद असांखे सताए रहियो आहे ऐं ॿियाई जे बंधड़नि में जकड़जी असीं दुखी थी रहिया आहियूं। असांजो असल रूप त अंदरियों आहे, न जिस्म, न दिमाग़, न दिलि, पर ॿियो कुझु आहे जंहिं लाइ असीं ॿाहिरें वस्तनि में था सरगर्दा थियूं। सो असांजे ई अंदर में आहे। जॾहिं उनखे पाईंदासीं त तंहिं वक़्तु परमाननि जा भागी थींदासीं। सामीअ जी निवड़त पैनू फ़क़ीर जी नाहे, पर शाहनि जे शाह जी आहे, जंहिं वटि का कमी न हुजे, का चाहना न हुजे। वैदक रशियन वांगुरु सामीअ खे आत्म ज्ञान दौरान उहा परूड़ पई त रुगो किताबनि पढ़ण ऐं वात सां चवण सां इहो ज्ञान नथो अचे। वॾा साधन करणा आहिनि, योग, विराग ऐं त्याग जी वाट हलणी आहे। अंदरे खे वस करणो आहे, मन जी चंचलता दूर करणी आहे, बरहम सां लौ लाइणी आहे। पोइ बि जॾहिं सतगुरु पुरसन थी करे तॾहिं इहो दर्शन थिए ऐं जन्म जन्म जो ततल कोट ठरे ऐं मालूम थिए थो त अंदरे तह जे लिहाज़ करे सभु शयूं हिकु आहिनि, हिक ई शइ जो रूप या हिक ई जोत जो प्रकाश आहिनि। सामी ॿुधाए थो त ही अणहूंदी बाज़ी आहे, इहो बाज़ीगर तो मूंखां परे नाहे। हिन जो ठिकाणो असां में ई आहे। हिन जहान में इंसान जो सभ खां वॾो दुश्मन संदसि अंदर में वेठो आहे, पर संदसि निशान किन थोरनि खे मालूम आहिनि। उनखे न की आहे सिपाह, न की आहे हथियार, पर तॾहिं बि हू हाकिमनि खां वधीक मुहकिम आहे ऐं हाकिम ख़ुदि संदसि मुहकम आहे। इहो रोग मर्ज़ आहे, इन्ही मर्ज़ जी दवा सामी चवाणी साध संगत आहे। साध संगत जी माना उहा नाहे त उन्हनि जी संगत में रहे, पाण खे साध सॾाए, जिन खे सतकर्म, सील, संतोख, निर्वरता, शेवा, दया ऐं धर्म आहे। सच्चा साधु उहे आहिनि जे भाणे में भिना रहनि, जे जगत खे जोत सम्झनि, काया माया जे मोह में गलतान न रहनि ऐं जे कल्पत खे कटे संसार करे छॾनि। साधु उहे आहिनि जंहिंजे मन में रमता राम सदाई वसे ई वसे थो, जिन खे नोश ऐं नेश, हूंद अणहूंद, रंज ऐं राहत सभु बराबरि आहिनि ऐं जे स्वरूप तां ईअं कुर्बान आहिनि जीअं चंड तां चकोर, रोशनी ते पतंग। साधु उहे आहिनि जिन जो धन आदम नाहे ऐं जिन जो ज्ञान आत्म ज्ञान आहे। साध संगत करे मन जा भव त कढी सघजनि था, पर साधु थियण खां सवाइ साईं नथो मिले। माण्हुनि इंसानी हुस्न ते अकन चकन थी समय गुमराह सां घुरियो आहे, पर जंहिं धणी अहिड़ो इंसानी हुस्न ठाहियो तंहिंजो असांखे को ख़्याल नथो अचे।
लतीफ़ साईं चयो आहे त सूरी जिनी सेज मरण तिन मुशाहिदो। सामीअ बि अहिड़ा सुलूक चया आहिनि। पाण खे खुदीअ खां पाक रखणु घुर्जे ऐं पंहिंजो मन तन ऐं धन तिरीअ ते रखे साईं जी शेवा में त्याग कजे। इहा आहे सची विद्या जंहिंजी सामीअ एतिरी साख भरे थो। इन विद्या मौजिब सूरी सेज आहे, ज़हर अमृत आहे, मर्ज़ सिहत आहे, ॾुख सुख आहे, ग़रीबी अमीरी आहे, मौत हयाती आहे। इन विद्या मौजिब का बि शइ हिकमत जे नुक़्ते बिना नाहे ऐं को बि हादसो को बि इत्तफ़ाक़ क़ाइदे जे क़ैद खां आजो नाहे। इन विद्या मौजिब ॿियनि जो ख़ैरु पंहिंजो ख़ैरु आहे, ॿियनि जी शेवा पंहिंजी शेवा आहे ऐं भॻवान जी बानहप बादशाह जी सुल्तानी खां वधीक आहे। इहे आहिनि सबक़ जेके सामी सेखारे थो। साॻिया सबक़ सामी जे सुलूकनि मंझि पुरजी सघजनि था। सदा पसंद मोहब्बती मुश्ताक आहे यार अजीब जी आहे यार अजीब जी अखिर मंझ होता रगू रोई रोई थकियूं ही लुआ लुआ दाह करे नेणर नीर न निकिरे रोवन रक्त भरे मोवल थी मरे दर्शन कारण दोस्त जे